माज़ीअ जो सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल मलीर मुख़्तलिफ़ वरनि वकड़नि मां गुज़री हिन वक़्तु तबाही कंधे पहुची चुको आहे। हिन वक़्तु 100 एकड़नि ते लॻल फसल पारे किरण ऐं सर्दी जे करे तबाह थी वियो आहे ऐं काठोड़ में हिन वक़्तु लॻभॻि 28 अहिड़ा आबादगार आहिनि जंहिंजे ज़मीन में लॻल पपीते, टमाटे, वाङण, लोबी ऐं ॿिए फसल जेको आहे उहो हिन सर्दी जे करे सड़ी तबाह थी वियो आहे ऐं करोड़नि जो नुक़सानु थियो आहे आबादगारनि खे। पपीतो आहे, पपीते तक़रीबन मुंहिंजो हींअर लॻल आहे 4 एकड़ ते, सम्झे न। इन जो नुक़सानु थियो आहे 2,56,000 टोटल मुंहिंजो नुक़सानु थी वियो। हीअ माहौलियाती तब्दीली जे करे ऐं वॾो सीउ पवण ते असांखे वॾो नुक़सानु थियो आहे। ख़ासि करे असां काठोड़ जा ज़िमीदार आहियूं, असांखे वॾो नुक़सानु थियो आहे। पपीते अंदरि वॾो ख़र्च खाई करे तयारु थियनि था। इन करे हाणे इनखे सीउ पियो आहे त हाणे बि इनजो फ्रूट बि ख़राबु थी वियो, पत्ता बि सड़ी विया आहिनि। हींअर जेको असांजे हिन सर्दीअ जे मौसम में हिकु अचानक वॾी हिकिड़ी सर्दी किरी, जंहिंखे त असां मक़ामी माण्हू सभु पारो चऊं था, जेको उनखां पोइ हीअ असांजा पपीते जा फसल, टमाटरनि जा फसल, वाङण यानी बैगन, वालोर जंहिंखे लोबिया असां चऊं था, उहे सॼा फसल असां हिन काठोड़ जे एरिया जा तक़रीबन ज़मीदारनि जा जेके तबाह थी चुका आहिनि, जिन में वीचारनि जेको आहे सो असांजे आबादगारनि हिते जे किसाननि आरतियुनि खां मुख़्तलिफ़ जॻहनि तां कर्ज़ा कया आहिनि, दुकाननि तां DP, यूरिया उन्हनि ते जेको उधार ते वठी आया आहिनि। हाणे फसल जी इहो सूरत हाल आहे, ॾिसो था हीअ बाक़ाइदे जेके पपीते जो फसल ई बिल्कुलु मुकमल तौरु तबाह थी चुको आहे। सर्दीअ जी लहर आई आहे, इन असांखे तमामु घणो आबादगारनि खे मुतासिर कयो आहे। असांजो पपीतनि जा बाग़, असांजूं सब्जियूं, असांजूं वसनि जूं वाहण सभु इन लहर में लुढ़ी विया ऐं असांजो गवर्नमेंट खां, सिंध गवर्नमेंट खां, वज़ीर आला मुराद अली शाह खां इहो ई मुतालबो आहे त असां आबादगारनि खे कुझु जेको सो सपोर्ट कई वञे। सर्दी त हींअर मलीर में इलाही ज़्यादा किरी आहे। कल्ह राति त बिल्कुलु वॾो नुक़सानु असांजो कयईं आहे। आबादगार माण्हू रड़ियूं था करियूं त असांखे कुझु हुकूमत जे तरफ़ां मिलियो वञे, बाक़ी पपीअ जो फसल खे बिल्कुलु तबाह करे छॾियईं आहे। करोड़नि जो नुक़सानु थियो आहे, जंहिंसां माना हुकूमत असांखे हेल्प करे। सामी मेमण, KTN न्यूज़, मलीर।